गवर्नर सिंध कामरान टसूरी पारां मेहड़ में ॿोॾि मुतासिरनि लाइ क़ाइम सैलानी वेलफेयर ट्रस्ट पारां क़ाइम टेंट सिटी जो दौरो। तफ़सीलन मूजिब गवर्नर सिंध कामरान टसूरी जो मेहड़ में ॿोॾि मुतासिरनि लाइ क़ाइम सैलानी वेलफेयर ट्रस्ट पारां टेंट सिटी जो दौरो। गवर्नर सिंध जो मेहड़ पहुचण ते सिक्योरिटी इंतजाम इंतहाई सख़्त कया विया, जॾहिं त इंडस हाईवे ते हेलीपैड जो पिणु इंतजाम कयो वियो। इन मौक़े ते गवर्नर सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे अॻुवाण अलामा बशीर अहमद फारूकी खे सलाम आहे, जेको इंसानी ख़िदमतुनि में मसरूफ़ आहे। असां ते बि जेका ज़िम्मेवारी रखंदो संदसि जो साथ ॾींदासीं। सहाफ़ी जे हिक सवाल जे जवाब में गवर्नर सिंध चयो त इमरान ख़ान खे धरणनि मार्चनि ऐं मुल्क में फ़साद फैलाइण बजाए मार्च ते ख़र्च कंदड़ पैसा ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ ख़र्च करे। ही वक़्तु सियासत जो नाहे, सिंध जे मिसकीन मारूअड़नि जी मदद करण जो आहे। इन मौक़े ते MQM जे साबिक़ा ज़िले दादू जे ज़ोनल इंचार्ज राजा अतहर गोरड़, बाबर अब्बासी, अकबर सोढर जे गवर्नर सां मुलाक़ात। ॿोॾि मुतासिरनि बाबति हक़ीक़तूं ॿुधायूं। गवर्नर सिंध पारां खेनि गवर्नर हाउस अचण लाइ चयो ऐं DC दादू खे पिणु हिदायत कई त MQM कारकुननि खे पाण सां गॾु खणी हले। इन मौक़े ते DC दादू, AC मेहड़, मुख्तियार कार मेहड़, DSP समेत मेहड़ KN शाह जा SHOs पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।